मटियारी ज़िले की यूनियन काउंसिल फ़कीर नूहोथियाणी के ॻोठ मोहम्मद इब्राहिम ख़ास खेली में ग़रीबनि जा कखावा कचा घर किरण सबब खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त मटियारी ज़िले जे यूनियन काउंसिल फ़कीर नूहोथियाणी जे ॻोठ मोहम्मद इब्राहिम ख़ासकेलीअ में ग़रीब माण्हुनि जा कखावा कचा घर किरण शुरू थी विया आहिनि। ग़रीब माण्हुनि जा कचा पका घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरी पयूं। इंतिज़ामिया संदन वाहुर न कई। खंडू रोड स्टाफ वेझो ॻोठ दरिया ख़ान टालपुर भरिसां ॻोठ मोहम्मद इब्राहिम ख़ासकेली में अता मोहम्मद ख़ासकेली, दोस्त अली ख़ासकेली, इरफान ख़ासकेली, बोड़ो ख़ासकेली, मुख्तियार ख़ासकेली, खान ख़ासकेली, जान मोहम्मद ख़ासकेली, सालेह ख़ासकेली, शौकत ख़ासकेली ऐं ॿियनि ग़रीबनि जा कखावा कचा पका घर किरी पट पइजी विया आहिनि। ॻोठ जे रहवासियुनि जो चवणु आहे त ताज़नि बरसातुनि सबबि असांजा कचा पका घरनि जूं छितियूं भितियूं ऐं कोट किरी पट पइजी विया ऐं असांजे ॻोठ में वधीक घरनि ऐं दीवारुनि जे किरण जो सिलसिलो जारी आहे। असांजे घरनि में हिन वक़्तु बि गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। असां पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजनि घरनि मां काफ़ी पाणी कढाए चुका आहियूं, पर हितां जे इंतिज़ामिया ऐं वॾेरनि समेत असांजी कंहिं बि मदद नाहे कई। असां चूंडियल नुमाइंदनि समेत इंतिज़ामिया ऐं वस वारनि खे अपील था करियूं त असां बि इंसान आहियूं, असां ग़रीबनि जी बि सार लधी वञे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।